अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाहिद खोसू अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसू व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी वीडियो में लाइव आयो आहियां तव्हांखे पंजाबी ड्रामे जो रिव्यू करे ॿुधाईंदुसि। दोस्तों माशाल्लाह पंजाबी ड्रामो तव्हां ॾिठो त बहितरीन मोड़ ते पहुतो आहे, जंहिंमें हाणे रुंडो हैदर ते इल्ज़ाम हणी रहियो आहे सांवल जे साम्हूं त तुंहिंजे भाउ खे हिन सौट तुंहिंजे क़तल कयो आहे, हिन जे घर में ई इन्हनि खे ज़हर ॾिनो वियो आहे, अगरि असां क़तल कयो आहे तुंहिंजे भाउ जो लाश बि न लभे आहे वग़ैरह वग़ैरह। ऐं सांवल रुंडे खे हिते धमकाईंदो आहे, तव्हां ॾिठो आहे। इन जो चवण जो मक़सदु इहो आहे त सांवल खे जेको आहे हैदर ते बि यकीन न आहे, पर रुंडे ते बि यकीन न आहे, जाबिर ते यकीन न आहे। ऐं रुंडे वारा चाकर खान खां बि लाराइनि था, जाबिर बि चाकर खान खां लाराए थो त कासिम वारो मसइलो असांजे कंध में न पवे, असां त हुनखे नाहे भॼायो। पर हिनखे वहम थिए थो, पंहिंजो दिलि में पंहिंजो ज़हन में वहम ई इन्हनि खे फसाईंदो। वक़्ती तौरु रुंडो बादशाह थियो घुमे थो पियो ऐं सभिनी खे चैलेंज ॾिए थो ऐं सभिनी सां फेटाए थो। आहे त रुंडो टुंडो हलण जहिड़ो बि न आहे, पोइ बि उनजो ज़हन उनजो दिमाग़ तव्हां ॾिसो न कीअं मां हिन खे तपाए थो, पंहिंजे आङिरनि ते नचाए थो पियो इहो रुंडो। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसू व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।